तालके सूबेदारे में स्कार्प खाते 80 सैकड़ो ट्यूबवेल केतरे अरसे खां नाकारा थी वञण करे आबादगारनि जी ज़रे ज़मीन सिमह कलर जे वर चढ़ी वई आहे। स्कार्प खाते जा ट्यूबवेल जेके कामोरनि जी लापरवाही ऐं अदम तवजह करे बोर फेल थी वञण, मोटर सड़ी वञण, बिजली जा ट्रांसफार्मर न हुजण, एबीसीसी सड़ी वञण ऐं ड्रेनेज सिस्टम न हुजण करे तोड़े मामूली ख़राबियुनि सबबि ट्यूबवेल बंदि पियल आहिनि। आबादगार ऐं हारी सिमह कलर जे खात्मे तोड़े स्कार्प खाते जा ट्यूबवेल चालू कराइण लाइ सरापा एहतिजाज बणियल आहिनि। हिंगोरजा में केतिरनि ॾींहंनि खां आबादगार ऐं हारी सिमह कलर जे खात्मे तोड़े स्कार्प खाते जा ट्यूबवेल चालू कराइण लाइ सरापा एहतिजाज बणियल आहिनि। आबादगारनि ऐं हारियुनि सिंधी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त के कपाशी आहिनि, के ॿ टे ढोर झलिया आहिनि, न को गाह थो थिए, न को कणिक थी थिए। असां इहो अर्ज़ु आहे टोयल ई ठाराइजनि असांखे। ट्रांसफर लाइ फिटी करे चवनि त बसि अॼु सुभाणे खणी ईंदासीं। इहो हाणे 2-3 महीना 6-7 महीना थी विया त इहो हिते ई पियो आहे, केरु अचे ई कोन थो। ऑपरेटर बि अचे थो, को छिमकार ॿिए कंहिं करायूं पाण हलियो थो वञे, केरु अची कोन। असांजो मुतालबो इहो आहे त असांखे ठही मिले टोयल। ऑपरेटर इहो अचे थो, छिणकार ॾे हलियो थो वञे, इहो तालो आहे, इहो मोटर वोटर सड़ी आहिनि, ट्रांसफार्मर सड़ी वियो आहे, जंपर वंपर लाहे आहिनि, बसि इहो आहे। चवंदा अॼु सुभाणे ठारायूं, इहो ट्यूबवेल ख़राबु आहे, बसि आया 2 महीना खनि थींदा, इहो ट्रांसफार्मर मथां लाहे आहे, तारूं ॿारूं पटे आहे, बसि चई अॼु सुभाणे ठाहींदासीं। अञा ताईं को अहिड़ो माण्हू अचे कोन थो। महिरबानी कयो, असांजो इहो अपील आहे, बाबा असांखे ट्यूबवेल ठाहे ॾियो, असां पंहिंजा फसल आबाद कयूं। ताला लॻा पिया आहिनि, ऑपरेटर अचनि कोन था, ख़राबु लॻी पई आहे। जनरेटर बनरेटर हेठि लथा पिया आहिनि, ट्रांसफार्मर हेठि लथो पियो आहे, इहो ख़राबु लॻो पियो आहे, ठहे ई नथो। हिते जेको बि तालके सूबेदारे में ट्यूबवेल आहिनि सरकारी, का बि कान थी हले पई। सूरत हाल इहा आहे, मतिलबु सिम वधी वई आहे, कलर वधी वियो आहे। अगरि जे टोलियूं हलनि त असांखे फ़ाइदो पवंदो। स्कारप जो नाकारा थियण जो जेको कारण आहे उहो जेके ऑफिसर अचनि था, कॾहिं अचनि था, कॾहिं वञनि था, हुनजी दिलचस्पी न, उहो पंहिंजे पैसनि खाइण में पूरा आहिनि। उन जे सबबु जेको आहे स्कारप जूं ट्यूबवेलियूं जेकियूं 60-70 सैकड़ो हलंदियूं कंहिं दौर में, उहे हिन महिल वञी 15 सैकड़ो ते बि कोन बीठियूं आहिनि। त इन करे समय पाणी चढ़ी थो अचे, जीअं त सियारो आहे, सियारे करे रहंदो पाणी चढ़े थो, इन में फसलुनि में पाणी बि थो वञे, फसल सड़ी था वञनि, हारी नारी तबाह थी था वञनि। आबादगारनि ऐं हारियुनि मुतालबो कयो त स्कार्प खाते जे नाकारा पियल ट्यूबवेलनि जी मरमत कराए चालू कराया वञनि त जीअं ज़रे ज़मीनूं सिमह कलर जे वकरजण खां बची वञनि। कैमरामैन फयाज शेख सां गॾु गुलाम हुसैन चांग, सिंधी न्यूज़, हिंगोरजा।